phone numbers. ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मातन द्वारा चवंता मीठे मीठे बच्चे बाबा पहिरियों कहिड़ी सावधानी ॾियारंदा आहिनि कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो ऐं पंहिंजे बाप जी यादि में वियो। निराकार परम पिता परमात्मा पाण आत्माउनि खे हाणे पूरी सृष्टि चक्र जो ज्ञान थो ॿुधाए। कंहिं तन द्वारा? ब्रह्मा तन द्वारा। बाबा चवनि था ॿार रूहानी ॿारनि खे रूहानी बाप थो सम्झाए। रूह अर्थात आत्मा, आत्मा जो पीउ परमात्मा। इन करे बाबा चवंदा आहिनि तव्हां सभु मुंहिंजा रूहानी ॿार आहियो, आत्मा आहियो न। मां तव्हां रूहनि जो पीउ रूहानी बाप आहियां। हिन करे आत्म अभिमानी थी करे वियो। ॿिए कहिड़े बि सत्संग आदि साधु संत तव्हांखे हीअं न चईंदो आहे कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे वियो, आत्म अभिमानी थी करे वियो। इहे त बाप ई सम्झाईंदा आहिनि न। ॿियो कंहिंखे अहिड़ो चइण में ई न ईंदो कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे वियो। कोई ईअं चई न सघंदो, हुनजे मुख में ई न ईंदो। छो जो सभिनि खे पंहिंजो पंहिंजो शरीर आहे त माण्हू त शरीरनि खे ॾिसी ॻाल्हाईंदा आहिनि न। भले केतिरो बि विद्वान वॾो पंडित हुजे, साधु हुजे, संत हुजे, लेकिन हू त उनखे ख़ुदि खे बि शरीर अथसि त उहो शरीरनि खे ॾिसी ॻाल्हाईंदो आहे। लेकिन परमात्मा खे ख़ुदि जो शरीर कोन अथसि न, भले उहो शरीर जो लोन वठी करे पाण सां ॻाल्हाईंदो आहे, पाण खे ॾिसंदो आहे, त बि हुनखे त उहो त शरीर जे बान खां परे परमात्मा आहे त उहो पंहिंजी आत्माउनि खे ई ॾिसंदो आहे, आत्माउनि खे ई ज्ञान ॾींदो आहे, आत्माउनि में ई शक्ति भरंदो आहे, गुण भरंदो आहे, आत्माउनि खे ई श्रृंगारंदो आहे। आत्माउनि खे ई जो आत्मा पतित कारियूं थी वियूं आहिनि हुननि खे गोरो ठाहींदो आहे। के निराकार परम पिता परमात्मा शिव। त बाबा चवनि था आत्मा ई हिकु शरीर छॾे करे ॿियो वठंदी आहे न। कॾहिं बैरिस्टर जो पार्ट वॼाईंदी आहे, कॾहिं डॉक्टरी जो, कॾहिं इंजीनियर जो, कॾहिं महतर जो बि पार्ट वॼाईंदी आहे, मोची जो बि पार्ट वॼाईंदी आहे। वॼाइण वारी केरु आहे? आत्मा। आत्मा ई पतित थी आहे। आत्मा खे ई पावन ठहिणो अथसि। ज्ञान आत्मा ई धारण कंदी आहे। बाप निराकार ज्ञान जो सागर आहे न। बाबा जी बि आत्मा में ई ज्ञान आहे त ज़रूरु ईंदो हिन सृष्टि ते शरीर में त पाण खे छा ॿुधाईंदो? ज्ञान ई ॿुधाईंदो न। पतित पावन आहे त ज़रूरु पावन ठहिण जो ई ज्ञान ॿुधाईंदो। उहो सुप्रीम परम पिता परमात्मा आहे। चए थो मां तव्हांजो सुप्रीम बाप आहियां, नॉलेजफुल आहे न। मूंखे पंहिंजो शरीर कोन्हे, इन करे मां शरीर धारण करे तव्हांखे नॉलेज ॿुधाइण लाइ ईंदो आहे। लेकिन मां सदैव आत्म अभिमानी स्थिति में रहंदो आहे न। हिन करे तव्हांखे बि घड़ी घड़ी चईंदो आहे कि इहो ज्ञान आत्माउनि जे लाइ आहे, शरीर निर्वाह जे लाइ इहो का ज्ञान न आहे। आत्मा जी उन्नति जे लाइ इहो ज्ञान आहे। हिन करे आत्मा सम्झी करे वियो। देह अभिमान न रखो। ॿियो कंहिं जॻह तव्हांखे हीअं कोई ॿुधाइण वारो न ई ॿुधाइण वारो हूंदो, न ई ॿुधण वारा हूंदा। बाबा चवंदा आहिनि कोई बि हीअं थोरी थींदो आहे तव्हां देही अभिमानी थियो। छो जी न त ॿुधाइण वारो देही अभिमानी स्थिति में हूंदो आहे, न ई ॿुधण वारा देही अभिमानी स्थिति में हूंदा। बाप त निराकार आहे, अची करे पाण खे राजयोग जी शिक्षा थो ॾे। हिन दुनिया में सभई देह अभिमानी, देह अभिमानी खे आत्म अभिमानी ठाहिण में महिनत लॻंदी आहे। भले हिन लक्ष्मी नारायण जे लाइ चईंदा आहियूं न कि ये सत्य त्रेता में आत्म अभिमानी हुया, लेकिन द्वापर कलयुग में ये देह अभिमानी थी है। छो जी आत्मा में शक्ति घटि थींदी हुई न। ये ज्ञान परम पिता परमात्मा ही अची करे ॾींदा आहिनि। आत्मा में ही धारणा थींदी आहे न। आत्मा ही पूरे 84 जन्मनि जो चक्कर काटे करे हाणे पतित थी आहे, कारी थी आहे। आत्माउनि जो बि डाउनफॉल थियो आहे त हिन दुनिया जो बि डाउनफॉल थियो आहे। हाणे वरी हिन दुनिया जो आत्माउनि जो राइज़ थो थिए, अर्थात वरी खां हिन जी उन्नति थो कराए। के? परमात्मा। डाउनफॉल मतलब डिस्ट्रक्शन, मतलब आत्माउनि जा गुण शक्तियूं कलायूं आदि ख़तम थींदी वियूं। हिनखे चइबो आहे डाउनफॉल। सृष्टि बि पुराणी थी वई आहे, प्रकृति बि तमो प्रधान थी वई आहे, त हिनखे चइबो आहे डाउनफॉल। त डिस्ट्रक्शन थो थिए न, मतिलबु ख़तम थो थींदो वञे। पंहिंजी जेकी
नई हुनजी ओरिजिनलिटी हुई आत्मा जी, जेकी आत्मा सच्ची हुई, दुनिया सच्ची हुई, हाणे उहा बुरी थींदे थींदे हिकदमि ख़तमु थियण जी स्टेज ते आहे। त बाबा हाणे वरी खां कंस्ट्रक्शन अर्थात नई दुनिया जी स्थापना थो करे। बाबा चए थो ॾिसो दुनिया जे ख़तमु करण जे लाइ त मनुष्य आत्माउनि पूरी तयारी करे रखी अथनि। बॉम्ब्स आदि मिसाइल्स आदि सभु तयारु आहे। माण्हू अॼुकल्ह विढ़ण ते अचनि था त पतो नथो लॻेनि, हिक ॿिए खे ख़तमु करण में देरी नथा कनि। त हीअ विकार बि तव्हांजी दुनिया खे ख़तमु करण लाइ तयारु आहिनि। त हिन करे मां बि हिन सृष्टि ते आयो आहे नई दुनिया जी स्थापना करणु। छो जी सृष्टि त कॾहिं ख़तमु न थींदी न, ऐं मां सृष्टि जो रचयिता आहियां। मूंखे पतो आहे कि तव्हां सभु इहे सभु पंहिंजे विनाश जे लाइ चीजूं ठातियूं अथव, पोइ सृष्टि अॻियां कीअं वधंदी? हिन करे तव्हां पंहिंजो कमु था करो, मां पंहिंजी सृष्टि खे वापसि खां हिनखे नयो ठाहिण जी पंहिंजी ज्ञान ऐं योग सां ॿारनि खे तयारु थो करे। मां सृष्टि जो पालनहार आहियां न, सृष्टि जो स्थापना करण जो आहे, सृष्टि जो रचयिता आहे। त सृष्टि त हिकु सेकेंड बि ख़तमु न थींदी, लेकिन विनाश थींदो त पोइ हुन खां पोइ नई दुनिया त खपे ई न। हिन करे मां पहिरों खां ई अची करे नई दुनिया जी स्थापना जो कार्य शुरू करे छॾियो आहे। जॾहिं सृष्टि ख़तमु थी वेंदी त ॿिए सेकेंड में पोइ नई दुनिया जी स्थापना थी वेंदी। बाबा चवनि था ॾिसो तव्हां सभु उहे ई आत्माऊं आहियो जो परम धाम में रहंदियूं आहियो। परम धाम में तव्हां शांति में रहंदी आहियो, छो जी हुते तव्हां शरीर बिगर हूंदा आहियो न। हाणे हिन सृष्टि में अची करे तव्हां शरीर वरितो अथव त तव्हां टॉकी थी आहियो, अर्थात ॻाल्हायो करो था। पहिरियों त तव्हां ॾाढी प्यार सां रहंदा आहियो, हाणे त केॾो लड़ाई झगड़ो था करो न। भारत जी त ख़ासि कहानी हा, भारत ई पहिरों ऊच हुयो, भारत ई हाणे नीच थियो आहे। भारत जे उत्थान ऐं पतन जी अद्भुत कहानी आहे। शुरू खां अंत ताईं मनुष्य 84 जनम वरितई। हाणे त मनुष्य जी बुद्धि ते बाबा चवनि था मनुष्य जी बुद्धियुनि में हिकदमि गोदरेज जो तालो लॻल आहे। जीअं गोदरेज जो तालो कोई तोड़े न सघंदो आहे न, ईअं ई मनुष्य आत्माउनि जी बुद्धि में द्वापर युग खां अहिड़ियूं ॻाल्हियूं पयल आहिनि जो हाणे बाबा सची ॻाल्हियूं ॿुधाइण जी बाबा ॿुधाए तो उहो बि सम्झनि नथा। गोदरेज जो तालो लॻाए रखियो अथनि न, सॼी उल्टी सिधी ॻाल्हियूं भरे करे तालो बंदि करे रखियो अथनि। कोई कुझु सम्झाए सम्झनि ई नथा। त हाणे अहिड़े पत्थर बुद्धि आत्माउनि खे पारस बुद्धि ठाहिण लाइ परमात्मा सृष्टि ते आयो आहे। हिन ॻाल्हियुनि खे मनुष्य कोई बि न ॼाणंदो आहे। हाणे बाप अची करे ॿुधाए थो त ॼाणनि था। बाबा चवनि था आत्माऊं त शरीर धारण करे पाठ वॼाईंदियूं आहिनि न। त ड्रामा जे आदि मध्य अंत जे क्रिएटर डायरेक्टर मुख्य एक्टर्स खे आत्माउनि खे पतो हुजणो खपे न, मनुष्यनि खे, कि इहे ड्रामा जो आदि मध्य अंत छा आहे, हिन जो क्रिएटर केरु आहे, मुख्य एक्टर डायरेक्टर केरु आहे। ड्रामा में पाण सभु पार्ट था वॼायूं त पाण सभिनि खे पतो हुजणो खपे न कि केरु आहे भई हिन जो डायरेक्टर, शुरू खां अंत ताईं कीअं सृष्टि घुमे थी। परंतु कंहिंखे पतो न आहे। छो जी ड्रामा जो बीच डायरेक्टर त परमात्मा आहे। जेसि ताईं उहो परमात्मा पाण खे न ॿुधाईंदो तेसि ताईं पाण खे कीअं पतो लॻी वेंदो। पाण त आत्मा हिते जनम मरण में ईंदे ईंदे सभु कुझु भुलिजी विया आहियूं न, पाण खे ई भुलिजी विया आहियूं। हिन करे बाबा हाणे अची करे शुरू खां वठी अंत ताईं सृष्टि जे बारे में पाण खे ॿुधाए थो। बाबा चए थो सृष्टि चक्र कीअं फिरंदो आहे इहो तव्हांखे पतो अथव। हिन ई ज्ञान खे चइबो आहे रूहानी नॉलेज। बाक़ी जो शास्त्र आदि पढ़ंदा आहिनि भक्ति मार्ग में, जो बि शास्त्र वेद उपनिषद इहे सभु जो हूंदा आहिनि, हिननि खे चइबो आहे फिलोसफी जो ज्ञान। ऐं आत्मा जो ज्ञान हिनखे चइबो आहे स्पिरिचुअल नॉलेज, रूहानी नॉलेज। इहो ई सचो सचो ज्ञान थींदो आहे। इहे कॾहिं पाण खे मिलंदो आहे? संगम युग ते, जॾहिं बाबा हिन सृष्टि ते ईंदा आहिनि, जॾहिं पूरे 84 जन्मनि जो नाटक पूरो थी वेंदो आहे, तॾहिं बाबा अची करे पाण खे हिन चक्कर जे बारे में पूरो ज्ञान ॾींदो आहे। छो जी हाणे आत्माउनि खे वापसि वञिणो आहे न, ऐं सभिनि सां हिसाब किताब चुकतो करिणो आहे। छो जी पतित आत्माऊं त वापसि वञी न सघंदियूं। ॾिसो आत्मा ॾेखाए में न ॾींदी आहे छोटी सी बिंदी,
लाइट आहे, लेकिन जॾहिं जनम मरण में ईंदे ईंदे हुनजे मथां जो विकर्मनि जो बोझो हूंदो अथसि, बुरे संस्कार स्वभाव हूंदा अथसि, उनजे कारण आत्मा ॾाढी भारी थी वेंदी आहे, त उहो मथे उड़ी न सघंदी आहे। इन करे बाबा चए थो हाणे सभिनि आत्माउनि खे उड़ी करे वापसि वञिणो आहे। त उड़ी कीअं सघंदियूं जॾहिं एॾो बोझो पयल अथनि, हिक ॿिए सां एॾो कर्ज़ो चढ़ियल अथनि। दुनिया में त पैसे जो कर्ज़ वरिता आहिनि, हिते त बुरे जेका बि कर्म आदि कया आहिनि, ॿियनि जे लाइ बुरा कर्म कया आहिनि, बुरियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, बुरा स्वभाव संस्कार आहे, हिन जे कारण आत्मा ॾाढी भारी थी वई आहे। त अहिड़ी भारी आत्मा उड़ी नथी सघे, मथे वञी नथी सघे। बस माण्हू चईंदा आहिनि कोई शरीर छॾियो त कई माण्हू चईंदा आहिनि न काॾे हो मथे हलियो। हाणे मथे कीअं वेंदो? भई हिकु कलयुगी आत्मा जो, भई इंसान ग़लती त सभिनि सां थींदी आहे न, भले केतिरो बि सुठो इंसान हुजे, लेकिन त बि हिन जनम में सुठो हूंदो, ॿिए के जनम में त हुन ग़लती कई हूंदी न, त उहा आत्मा पंहिंजो सभु हिसाब किताब चुकतो किए बिना मथे वञी ई न सघंदी आहे। छो जी आत्माउनि खे हिते ई जनम मरण में अची करे हिसाब चुकतो करिणो ई पवंदो आहे। मथे वञण लाइ परमात्मा जॾहिं हे थींदो, पाण सभिनि जो हिसाब किताब चुकतो कराईंदो। भॻवान भक्ति मार्ग में बि त चईंदा आहियूं न, पाण कोई बि ग़लती थींदी आहे, पाप थींदो आहे, त कंहिंसां माफ़ी मांगदा आहियूं? भॻवान सां ई माफ़ी मांगदा आहियूं न। त हाणे सभिनि एॾी आत्माउनि जो हिक ॿिए सां हिसाब किताब आहे, त उहो कीअं चुकतो थींदो? छा पाण बार बार जनम मरण में ईंदे ईंदे चुकतो कंदासीं बीमारियुनि सां, लड़ाई झगड़े सां, कि कोई अहिड़ो बि उपाय आहे जंहिंसां हिकु बार ई सभु चुकतो थी वञे ऐं असां सुख जी दुनिया में अचूं? त उहो कलयुग जे अंत वारो इहो समय थींदो आहे, जॾहिं सभी आत्मायूं पंहिंजे द्वापर युग खां जेका बि हिसाब किताब आहिनि सभु हिक ॿिए सां चुकतो करे छॾंदियूं आहिनि। पोइ उहे सभु आत्मायूं हल्की थी वेंदियूं आहिनि, पावन थी वेंदियूं आहिनि, शुद्ध थी वेंदियूं आहिनि, त पंहिंजे बाप सां गॾु वापसि घर हली वेंदियूं आहिनि। हाणे बाबा चए थो तव्हांखे हल्को ठही करे उड़ण जा 2 रास्ता अथव। या त तव्हां हाणे मूंखे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि करो, त तव्हांजा विक्रम विनाश थींदा वेंदा। दुनिया में किथे बि कोई आत्मा हूंदी जंहिंसां तव्हांजो हिसाब किताब हूंदो, उहो सभु चुकतो थी वेंदो। केॾी सहज रीति सां, सिर्फ़ु पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे बाप खे यादि करण सां। ऐं ॿियो तरीक़ो कहिड़ो आहे? अंत में सजा खाई करे। हाणे इहा तव्हांजी मर्ज़ी अथव कि कीअं तव्हांखे चुकतो करिणो अथव। ॾिसो, माण्हू त सोचंदा आहिनि कि केॾो असां जप तप भक्ति आदि करूं, पवित्र ठहिण लाइ माण्हू कंदा आहिनि न, भक्ति जप तप कई माण्हू हिन करे बि कंदा आहिनि, भई हाणे बुढ़ापो अची वियो, हाणे भॻवान जी भक्ति था करूं, जेतिरा बि पाप कर्म कया उन्हनि सां छुटकारो था पायूं। परंतु ॿिए जन्म में वापसि खां गर्भ जेल में त वञिणो पवंदो अथनि न, वरी खां हिसाब किताब त चुकतो करण लाइ ॿियो जनम वठिणो ई पवंदो अथनि। छो न पंहिंजी भक्ति सां, गंगा सनाननि सां आत्मा पावन छो नथी थिए? छो नथी आत्मा वापसि पावन थी करे पंहिंजे घर वञी थी सघे? भई एॾो माण्हू त केॾी भक्ति कंदा आहिनि, सुबुह खां राति ताईं जाप जपदा रहंदा आहिनि, गंगा सनान आदि कंदा आहिनि, त बि आत्माएं ज्यादा दुखी थी थींदी वञनि। कोई आत्मा मथे नथी वञी सघे। छो जी माण्हुनि खे इहो पतो ई न आहे कि लेप शेप आत्मा ते जो चढ़ियल आहे, न आत्मा जो यथार्थ ज्ञान आहे, न परमात्मा जो यथार्थ ज्ञान आहे। भई सनानु कराईंदव पाणी सां त छा तव्हांजी आत्मा ताईं उहो पाणी पहुचंदो? जेकी आत्मा ॾेखारे में नथी ॾे, उहो अंदरि पंहिंजी आत्मा ते पाणी कीअं पहुचंदो? शरीर ई सनानु कई न, शरीर ते त पाप कर्म चढ़ियल आहिनि, चढ़ियल त आत्मा ते आहिनि न। भई जप तप कंदव, लेकिन केसि ताईं कंदव? जेसि ताईं तव्हांखे पतो ई कोन अथव कि मुंहिंजी आत्मा में लेप शेप आहे ऐं हुनखे हटाइण लाइ हिकु परमात्मा खे निराकार रूप में यादि करिणो आहे, त तव्हां केतिरा बि जप तप तीर्थ आदि करो, वापसि घर अची करे उहो ई बुरा कर्म कंदव, त उहो ई पाप त चढ़ंदो ई वेंदो न। त माण्हू ॾिसो दुनिया में केॾा गपोड़ा मारदा आहिनि न कि फलानो पार निर्वाण वियो, ज्योति ज्योति में समाइजी वियो। बाप चईंदा आहिनि अहिड़ा मूत पतीली आत्मायूं
ऐं उन्हनि जो शरीर बि विकार सां पैदा थियल। अहिड़ी आत्मायूं मथे निर्वाण धाम ज्योति जोत में कीअं समाईंदी? आत्मा त पावन खपे न। जेसि ताईं निराकार परमात्मा खे आत्मा यादि न कंदी त आत्मा जो जन्म जन्मांतर जा पाप कर्म कीअं भस्म थींदा? अगरि तव्हां पावन थी आहियो त पोइ पतित पावन बाप खे छो था यादि करो, भॻवान खे छो था यादि करो? इन जो मतिलबु अञा ताईं पंहिंजी आत्मा जे मथां ॾाढा सारा लेप शेप चढ़ियल आहे। त हुन जो उपाय बाबा पाण खे घड़ी घड़ी ॿुधाए थो, आत्म अभिमानी ठहो, बाप खे यादि करो। बाबा हाणे पाण सभिनि आत्माउनि जी धुलाई करे हिकदमि स्वच्छ गुलगुल ठाहे करे पाण सभिनि आत्माउनि खे वापसि पंहिंजे घर वठी वञण लाइ आयो आहे। पोइ हिन सृष्टि ते जॾहिं स्वर्ग अची वेंदो त पाण वापसि खां हिन दुनिया में सुख जी दुनिया में ईंदासीं। हिन समय सभी एक्टर्स सृष्टि ते मौजूदु आहे। हिन सृष्टि ते जेको ड्रामो हले थो हुन जो डायरेक्टर बि हिन सृष्टि ते मौजूदु आहे। हाणे नाटक पूरो थी वियो। ॾिसो, जॾहिं नाटक पूरो थींदो आहे त अंत में सभु एक्टर्स स्टेज ते ईंदा आहिनि न, त इहे सृष्टि रूपी स्टेज आहे। हाणे सभी एक्टर्स सभु धर्मनि वारी आत्मायूं हिते मौजूदु आहिनि। परमात्मा बि मौजूदु आहे। हाणे नाटक पूरो थी वियो। हाणे सभी हिन स्टेज मां वापसि पंहिंजे परमात्मा बाप सां गॾु पंहिंजे घर वेंदा। हिकु मच्छरनि सां दृश्य सभी आत्मायूं पंहिंजो शरीर छॾे करे काॾे हली वेंदियूं? परम धाम। बाबा चवनि था कि ॾिसो, मनुष्यनि खे त पतो ई न आहे कि बौद्धिक क्रिश्चन आदि काॾे विया। हाणे धर्म स्थापक कॾहिं बि धर्म स्थापन करे शरीर छॾे वापसि मथे न वञी सघंदा आहिनि। भई जॾहिं भॻवान ई सृष्टि ते आयो, धर्म स्थापन कयईं ऐं हुन धर्म जी पालना जे निमित्त लक्ष्मी नारायण खे ठातईं। कल पढ़ाई सभिनि खे, लेकिन जेको नंबर 1 आयो हुनखे चयईं कि तूं हिन धर्म जी पालना कजां। त जॾहिं भॻवान ई कंहिंखे निमित्त ठाहियो त धर्म स्थापक आया त उहो बि त पालना कंदा न। त बराबरि इहे सभु धर्म स्थापक जेका बि आहिनि, जंहिं बि जेको धर्म स्थापन कयो आहे, उहो पुनर्जन्म हिन सृष्टि ते वठी वठी करे पंहिंजी धर्मनि जी पालना हिन समय बि करनि था। लेकिन उहो पाण खे आत्मा त भुलिजी वेंदी आहे न। हिकु जनम, ॿियो जनम, टियों जनम वठंदे वठंदे सभु कुझु भुलिजी वेंदी आहे। त हुन आत्मा खे पतो पवंदसि, लेकिन उहा आत्मा हिते ई पंहिंजे धर्म जी पालना थी करे। बाबा चवनि था कि सभी आत्मायूं मथां खां हेठि ईंदियूं आहिनि त जनम मरण में ईंदे ईंदे हिकदमि तमो प्रधान थी वेंदियूं। हाणे अहिड़ी तमो प्रधान आत्माउनि खे सुतो प्रधान ठाहिण लाइ मूंखे हर 5000 साल में हिकु बार अचिणो ई पवंदो आहे। पोइ तव्हां सभिनि खे राजयुग जी शिक्षा ॾियण पवंदी आहे। मां नई सृष्टि जो रचयिता आहे न। माण्हू त ॾेखारींदा आहिनि कि प्रलय थी वई। हाणे भॻवान नई सृष्टि जो रचयिता आहे। हिन जो मतिलबु इहे न कि हीअ जिते पाण धरती ते रहूं था, इहे कोई गुम थी वेंदी, पोइ वापसि खां ॿी धरती ते भॻवान नई सृष्टि ठाहींदो। न, सृष्टि त इहे ई थींदी। नई सृष्टि जो रचयिता मतिलबु हिन पुराणी दुनिया खे बदिले करे नई सृष्टि जी स्थापना कंदो, हिन खे नयो ठाहींदो। परिवर्तन करण जो कार्य भॻवान जो हूंदो आहे। जीअं ॾेखारींदा आहिनि न, प्रलय थी वई, त बाबा चए त इहे सभु ग़लति ॻाल्हियूं आहिनि। प्रलय त कॾहिं थींदी न आहे। सृष्टि ते जीवन कॾहिं ख़तमु थींदो ई न आहे। जबकि मनुष्य मूंखे सॾु था करनि, हे पतित पावन अच, त ज़रूरु पतित दुनिया है, पतित दुनिया खे ई पावन ठाहिणो अथसि न हुनखे। त कोई सृष्टि ॿी न हूंदी। हिन ई पतित दुनिया खे पावन ठाहिण जो कमु भॻवान जो अथसि। बाप ई अची करे कृष्णपुरी जी स्थापना कंदा आहिनि। ॾिसो, ॾेखारींदा आहिनि कृष्ण पीपल जी पत्ती ते सागर ते आयो। बाबा चवनि था इहा ॻाल्हि ठीकु आहे, कृष्ण आयो हुयो, लेकिन ग़लती छा करे छॾी अथनि कि कृष्ण सागर में पीपल जे पत्ते ते न ईंदो आहे। कृष्ण गर्भ महल सां जनम वठंदो। छो जी ॾिसो, शरीर त खपे ई सही, कृष्ण खे बि शरीर त अचेसि। हाणे पंज तत्व जो पुतलो काथे तयारु थींदो आहे? गर्भ में ई थींदो आहे न। त भले हाणे विकारनि सां उहो पुतलो तयारु थो थिए, लेकिन सत्युग में योग बल सां, शुद्धता सां उहो पुतलो तयारु थींदो। त बाबा चवनि था ॾिसो, मां तव्हांखे सभी भक्ति मार्ग जी जेकी बि ॻाल्हियूं आहिनि हुनजो सार थो ॿुधायां।
जीअं तव्हां लिखियो अथव कृष्ण पीपल जे पत्ते ते सागर ते आयो, परंतु बाबा चवनि था कृष्ण आयो नई दुनिया में लेकिन गर्भ महल में आयो, अंगूठो चूसतो ॾाढो आराम सां गर्भ महल में आयो। सत्संग में जो बि ॿार हूंदा आहिनि उहे गर्भ महल में रहंदा आहिनि, उन्हनि खे बाबा चवनि था कि भक्ति मार्ग वारनि गर्भ महल जी ॻाल्हि सागर जे पते सां जे रूप में ॾेखारी अथनि। इहे सभु भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं आहिनि। हाणे बाबा पाण खे ईअं नथो चए कि भक्ति छॾो, लेकिन हीअं जेकी बाबा यथार्थ भक्ति जी हर ॻाल्हि जी सम्झानी ॾे थो, हिन ॻाल्हियुनि खे ॿुधी सां सम्झी करे जीवन में धारण करो ऐं अॻियां पोइ अहिड़ा ग़लति न कजो, अहिड़ी ग़लति सोच न हुजणी खपे पंहिंजे अंदरि कि कृष्ण पीपल जे पत्ते ते सागर ते आयो न। अॻियां अगरि पाण कोई बि ॻाल्हि हीअं ॿुधूं त पंहिंजी बुद्धि में तुरंत अचिणो खपे कि कृष्ण जो त पंज तत्व जो शरीर अथसि न, शरीर त गर्भ महल में ई तयारु थींदो, सागर थोरी हुनजो पंज तत्वनि जो शरीर ठाहींदो। त बाबा चईंदा आहिनि ईअं ॻाल्हियूं नोट कंदा वञो ऐं पंहिंजी बुद्धि सां सम्झी करे हुनखे परिवर्तन कंदा वञो। हिन रीति ई पंहिंजी बुद्धि सतो प्रदान थी वेंदी। हाणे पाण अहिड़ियूं, इहो त एग्ज़ाम्पल हुयो, इहे त हिकु ॻाल्हि थी वई, लेकिन बाक़ी पाण भक्ति मार्ग में अहिड़ियूं कई ॻाल्हियूं चईंदा आहियूं जो कि बिना सम्झ सां, भई वॾनि चयो, शास्त्रनि में लिखियो आहे त पाण बि चऊं था, लेकिन बाबा चवनि था कि हाणे हर हिकु ॻाल्हि खे सम्झी करे पोइ भले तव्हांखे जेको बि भक्ति आदि करणी अथव करो, लेकिन सम्झी करे करो त तव्हांजी हुन सां आत्मा जी उन्नति थींदी आहे। आत्मा दुखी पापी छो थी आहे? इन ई ॻाल्हियुनि जे कारण थी आहे। कृष्ण माखन चुराई, राम जी सीता चुराई, तव्हां एकांत में वेही करे ॻाल्हियूं सोचंदा त बरोबर तव्हांखे ग़लति ई लॻंदी। राम सीता खे असां देवी देवता जे रूप में पूजूं था, हुनजी ई सीता खे माण्हू ईअं चुराए वेंदा त पोइ असांजी उहो मदद कीअं कंदो? त इहे सभु ॻाल्हियूं सम्झण जूं आहिनि ऐं पंहिंजी बुद्धि खे परिवर्तन करिणो आहे। हिन सां ई पंहिंजी बुद्धि सतो प्रदान थी वेंदी ऐं पाण सत्योगी नई दुनिया में वञण जे लाइक़ु ठहींदासीं। हाणे त सभु गर्भ जेल में रहंदा आहिनि, तॾहिं त चईंदा आहिनि असांखे ॿाहिरि कढो। ये केॾी पाप आत्माउनि जी दुनिया आहे न। ॾिसो ॿार गर्भ जेल में मूंखे चईंदो आहे कि मूंखे ॿाहिरि कढो, पोइ वापसि दुनिया में ईंदो आहे त रावण जी दुनिया में ई जनम वठंदो, वापसि खां सभु भुलिजी करे पाप कर्म करण लॻी वेंदो आहे। गर्भ में अगरि ॿार चुटपुर करे त माण्हू ख़ुशि थींदा आहिनि कि असांजो ॿार चुटपुर थो करे, लतूं थो मारे, परंतु बाबा चए थो कि हुनखे अंदरि सजा थी मिले, उहो चुटपुर नथो करे, उहो सजा थी मिले हुनखे। त ॾिसो पंहिंजी सोच कहिड़ी आहे ऐं भॻवानु पाण खे यथार्थ ॻाल्हियूं थो ॿुधाए कि अंदरि तव्हांजो ॿार सजा थो खाए। छो जो हुन में जेकी आत्मा आई आहे न, उहो पिछले जन्म में बुरा कर्म करे आई आहे, त हुनजी बुरा कर्म जो भुगतान हुनखे हुन गर्भ में मिलंदो अथसि। तॾहिं त उहो पाप कर्मनि सां भोगे जॾहिं ॿाहिरि निकिरंदो आहे उहो ॿार, त ॿार सुठा छो लॻंदा आहिनि? छो जी अंदरि गर्भ में वेठा वेठा हुन आत्मा सजा भोगे थी न, त थोरी शुद्ध थी ईंदी आहे। त जॾहिं शुद्ध थी ईंदी आहे त ॿाहिरि निकिरंदो आहे शरीर द्वारा आत्मा, त आत्मा जी चमक ज़्यादा हूंदी अथसि न, हिन करे ॿारनि खे माण्हू भॻवान जो रूप मञंदा आहिनि। असल में उहो भॻवान जो रूप न हूंदो आहे, हुन में त हुनजी आत्मा ई हूंदी अथसि, लेकिन साफ़ सुथरी, थोरी बहुत साफ़ सुथरी आत्मा हूंदी आहे, छो जी अंदरि सजा भोगे आई आहे न। ॾिसो रावण जी दुनिया पाप आत्माउनि जी दुनिया आहे। ॾिसो केॾा माण्हू पाप था करनि, हिन करे त जेल में बंदि कंदा आहिनि न। हिन दुनिया में 2 जेल आहिनि, हिकु त जेको वॾनि जो जेल जेको बंदि कंदा आहिनि माण्हुनि खे, हिकु आहे गर्भ जेल। हिन अहिड़ी दुनिया में ॾिसो केॾा माण्हू दुखी आहिनि न। सत्य की दुनिया में 2 जेल न हूंदा, न गर्भ जेल हूंदो न वो वॾो जेको बि माण्हुनि खे बंदि कंदा आहिनि उहो जेल हूंदो, छो जी हुते कोई पाप कर्म थींदो ई न आहे। हाणे हिन कलयुगी दुनिया जो अंत आहे। हाणे हिन अंत खां पोइ सतयुग जी शुरूआत थींदी, हुन में सुख शांति रहंदी। ॾिसो इहे जेको ॻाईंदा आहिनि, आत्मा परमात्मा अलॻि रहे बहुकाल, त
त आत्मायूं कहिड़ी आत्मायूं परमात्मा सां ॾाढो समय विछड़ियल आहिनि। आदि सनातन देवी देवता धर्म जी आत्मा ॾाढो समय खां भॻवान सां अलॻि थी वियूं। छो जी सत्युगी दुनिया में ही उहा आत्मायूं सृष्टि ते अची वियूं आहिनि न, त बाक़ी धर्म वारियूं त द्वापर युग में आहिनि। त बाबा पाण खे अची करे सभिनि खां पहिरियों कंहिंसां मिलंदो आहे? देवी देवता धर्म जी आत्माउनि सां मिलंदो आहे। छो जी ॾाढे समय जी विछड़ियल आत्मायूं आहिनि। त अहिड़े भाव सां पाण सभु आत्मायूं शरीर सां मिलन थी मनायूं। जॾहिं इहे स्मृति पाण खे घड़ी घड़ी रहंदी कि मां आत्मा पंहिंजे परमात्मा बाप सां गॾु मिलन थी मनायां, त आत्मा खे अंदरि ख़ुशी थींदी वेंदी। छो जी बाप सां मिले थी न ॾाढे समय खां पोइ। त बाबा चए थो इन करे उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे जेतिरो बि तव्हां कोशिशि करे सघो हिन ई स्मृति में रहो। भले शरीर जा संबंधी आहिनि, उन्हनि सां तव्हांखे संबंध निभाइणो आहे, पंहिंजो घर संभालणो आहे, धंधा धोरी करिणो आहे, लेकिन हाणे हिकु ॿी ॻाल्हि जोड़े छॾो कि मां केरु आहियां? आत्मा, मुंहिंजो बाप परमात्मा मूंसां गॾु आहे। तव्हांखे कॾहिं बि अकेलो न महसूस थींदो। भले कोई शरीरदारी संबंधी आहे बि न बि आहे, लेकिन मां त आराम सां कंहिंसां गॾु वेठी आहियां? पंहिंजे बाप सां गॾु। पंहिंजे बाप सां गॾु उठां थी, वियां थी, खायां थी, पीआं थी, पंहिंजो जीवन जियां थी। छा मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना पंहिंजी सर्वश्रेष्ठ पोजीशन जी खुमारी द्वारा अनेक आत्माउनि जो कल्याण करण वारा अथॉरिटी स्वरूप ठहो। हाणे बाबा चवनि था तव्हां आहियो ऑलमाइटी अथॉरिटी जा ॿार। ऑलमाइटी असां सर्वशक्तिवान बाप जा पाण ॿार आहियूं। त हिन ई सर्वश्रेष्ठ पोजीशन में रहो। इहे ई ॻाल्हि पाण खे अगरि यादि रहंदी त इहे ई आत्मा जी सर्वश्रेष्ठ पोजीशन स्थिति आहे। जो शरीर खे पाण कोई माण्हू कंहिं पोज़ में, कोई कंहिं पोज़ में रोके रखंदो आहे न, भई टंग मथे हथ मथे ईअं करे, त ईअं ई आत्मा खे कहिड़ी स्थिति में टिकाइणो आहे कि मां सर्वशक्तिवान बाप जो ॿार आहियां। त हिन पोजीशन जी खुमारी में रहंदव त अनेक जीवन जी अनेक ॻाल्हियुनि में, अनेक समस्याउनि में तव्हां ॾाढी आसानी सां पार थी वेंदव। हिन ई अथॉरिटी जो स्वरूप ठहिण सां कहिड़ी बि आत्मा जो तव्हां कल्याण करे सघंदा आहियो। चाहे उहो तव्हांजी केतिरो बि अपमान करे, तव्हांजो अकल्याण करे, लेकिन अगरि मुंहिंजे मन में इहे स्मृति रहंदी मूंखे कि मां सर्वशक्तिवान बाप जो ॿार आहियां, मास्टर सर्वशक्तिवान आहे, त मूंखे कोई कुझु बि चईंदो, चाहे बुरो या कोई कुझु बि बुरो सोचे, त बि मुंहिंजो कमु छा आहे? सभिनि जे लाइ सुठो सोचणु, सभिनि जे लाइ सुठो ॻाल्हाइणु। त सदा हिन खुमारी में रहंदव, उहो सदा काल राज्य भाग्य प्राप्त कंदा। कॾहिं? सत्युगी दुनिया में। इहे ई अथॉरिटी सदा कायम रखो त विश्व, पूरी विश्व जी आत्मायूं पंहिंजे अॻियां कॾहिं झुकंदियूं? जॾहिं पाण मन में इहे पक्को ठाने छॾियूं कि मां सर्वशक्तिवान जो ॿार आहियां, त मां कंहिंजे लाइ बि बुरो न सोचे सघंदो आहे, न बुरो ॻाल्हाए सघंदो आहे, स्वप्न में बि न सोचे सघंदो आहे। छो जी ॾिसो, भॻवान खे सभी आत्मायूं छो मञंदियूं अथसि? छो जी भॻवानु सभिनि जे लाइ भलो सोचंदो आहे न। त पाण बि भॻवान जी विशेषता धारण करो कि मूंखे सभिनि जे लाइ सुठो सोचणो आहे, सुठो करिणो आहे, त पाण बि पंहिंजे अॻियां बि पूरी विश्व झुकंदी। स्लोगन आहे, करावनहार बाप जी स्मृति में रहंदव त बाबा चवनि था तव्हांजो मांपन समाप्त थी वेंदो। जेको पाण मां कंदा आहियूं, जंहिंसां अहंकार ईंदो आहे न, ऐं सभिनि दुखनि जी मूल जड़ ई आहे मां। त हिन मां खे ख़तमु करण लाइ छा स्मृति में रखिणो पवंदो कि करण करावनहार केरु आहे? निराकार परमात्मा बाप, मुंहिंजी आत्मा जो बाप। अच्छा, ओम शांति।